बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मैं आवाज़ शेफ़ आफ्ताब बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं यकीनन तव्हां ट्राई बि कयो था। तव्हांजो फीडबैक मूं ताईं पुॼी रहियो आहे ऐं जेके बि तव्हांजी फ़रमाइशूं आहिनि इंशाअल्लाह उन्हनि खे अचण वारा असांजा जेके शोज़ आहिनि उन्हनि में ज़रूरु ऐड कंदासीं। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त हमेशह ईअं ई ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी फैमिली सां गॾु, पंहिंजनि बचड़नि सां गॾु ऐं ईअं ई ख़ुशियुनि खे वंडींदा रहियो ऐं सुठा ऐं मज़ेदार खाधा इंजॉय कयो। ऐं अॼु जी जेकॾहिं रेसिपीज़ जी ॻाल्हि कयूं त तमामु ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि। कढ़ाई तमामु जल्दी ठहण वारी रेसिपी आहे ऐं मोस्टली जंहिंखे कुकिंग जो इलाही शौक़ु हूंदो आहे ऐं एतिरी कुकिंग ईंदी बि न आहे उहे बि कढ़ाई इलाही सुठी ठाहींदा आहिनि। ऐं हाणे त कढ़ाई में बि इलाही वेरिएशन्स अची वियूं। जॾहिं असां कॾहिं ॿाहिरि बि वेंदा आहियूं त पोइ ब्राउन कढ़ाई, ग्रीन कढ़ाई, शिनवारी कढ़ाई, ढाबा कढ़ाई, तमामु जेका वैरायटी आहे उहा कढ़ाई में अची चुकी आहे। अॼु असां ग्रीन कढ़ाई तयारु कंदासीं ऐं इन सां गॾु तयारु कंदासीं होममेड फालूदो। त ॿई रेसिपीज़ तमामु ज़बरदस्त आहिनि। अच्छा, फालूदे जे लाइ पाणी मां हिते बॉइल करण जे लाइ रखियो हुयो त कुझु इन में बॉइल कंदासीं रंगीन सयूं। अच्छा, और फालूदे जूं अलॻि सयूं तयारु कयूं वेंदियूं आहिनि कॉर्नफ्लोर सां गॾु। उहे मार्केट में त न मिलंदियूं आहिनि, हा फालूदे वारनि वटि तव्हांखे मिली वेंदियूं। बाक़ी उहे सयूं जेके आहिनि से घर में तव्हां तयारु करे सघो था। पर उहे जंहिंखे नथियूं अचनि ऐं हिकिड़े इंस्टेंट क्विक तव्हांखे सयूं खपनि त इहे जेके रंगीन सयूं आहिनि इहे बि इलाही सुठियूं रहंदियूं। त रंगीन सवयूं पाणीअ में रखियूं अथसि बॉइल करण जे लाइ ऐं हिन तरफ़ जेको खीर आहे उहो असां बॉइल करण जे लाइ रखियो हुयोसीं ऐं उहो बॉइल थी बि वियो आहे त मां उनजी बाहि जेका आहे सा बंदि कई आहे। पर हाणे ॿीहर हुनखे उनजो जेको स्टोव आहे उनखे ओपन था कयूं ऐं थोरो हल्की बाहि ते खीर खे पचण ॾींदासीं त जीअं सुठो ज़बरदस्त ऐं घाटो खीर असांजो तयारु थी वञे। ऐं इन में ऐड कंदासीं असां माओ। उहो तव्हांखे मिली वेंदो। जेकॾहिं नथो मिले कचो माओ तव्हांखे त पोइ तव्हां इन में कलाकंद या बर्फ़ी वग़ैरह जो इस्तेमालु करे सघो था। पर पोइ खंडु या जेको असां कंडेंस मिल्क ऐड था कयूं उहो थोरो अञा बि घटि ऐड कजो, छो त उहो बर्फ़ी हुजे या कलाकंद हुजे उहा बि जेका मिठाई आहे उहा मिठी हूंदी आहे। अच्छा, असां वटि जेको माओ आहे उहो बिल्कुलु फिको आहे त मां इहो खीर में ऐड कंदमि ऐं जीअं खीर असांजो अञा बि मज़ेदार ऐं घाटो थी वञे ऐं इहो ऐड करे खीर खे थोरो पचण ॾींदासीं। त एटलीस्ट हे जेको हाफ असांजो खोयो आहे न इहो मां शामिलु थी कयां खीर में जेको असांजो बॉइल थी वियो आहे। जे हिन में ऐड कयोसीं ऐं इनखे थोरी देरि जे लाइ मां बॉइल कंदमि त जीअं खीर असांजो थोरो खोए सां गॾु पचंदो, थोरो घाटो थी वेंदो, ज़बरदस्त थी वेंदो। अच्छा, इन खां अलावा असां फालूदे में ऐड था कयूं सयूं। सयूं असां इन में शामिलु कंदासीं, खोयो असां ऐड कंदासीं इन में। अच्छा, कुझु थोरो ग्लासिस में जेको कचो खोयो आहे उहो बि ऐड कंदासीं ऐं जेको खीर आहे उहो शामिलु कंदासीं। इन में मां ऐड कंदमि कंडेंस मिल्क ऐं जेको खीर खे अञा बि घाटो कंदो। ऐं उन खां बाद में खीर मां इन में जेका खंडु आहे उहा शामिलु न कंदासीं, छो त मां हिकिड़ो कप इन में ऐड कंदमि कंडेंस मिल्क, उहो शामिलु कंदासीं। हाफ जेको खीर आहे उन में मिक्स कंदासीं ऐं जेको हाफ आहे उहो असेंबलिंग जे वक़्तु इन में शामिलु कंदासीं। फ्रूट्स तव्हां मिक्स फ्रूट्स जो इस्तेमालु करे सघो था जेके सीज़नल आहिनि असां वटि हींअर। ऐं जेकॾहिं अंगूर आहिनि इन सां गॾोगॾु जेके आहिनि से अंब बि आहिनि, ओतिरा मज़ेदार त न आहिनि पर बहरहाल अंब जेके आहिनि से अवेलेबल आहिनि। आलूचा आहिनि त उहे तव्हां यूज़ करे सघो था, या पोइ मिक्स्ड फ्रूट टिन जेको अमूमन फालूदे में ऐड कयो वेंदो आहे उहो बि तव्हां यूज़ करे सघो था। पाइनएप्पल टिन, मिक्स फ्रूट टिन ॾाढो ईज़ीली जेको आहे सो मार्केट में अवेलेबल आहे। अच्छा, असां हिन में ऐड कंदासीं नट्स हस्बे ज़रूरत, उहे बि असांखे खपनि टॉपिंग जे लाइ। फ्रूट्स तव्हांजे पसंदि जे मुताबिक़। खीर हिते बॉइल थो थिए, उन में खोयो ऐड कयो अथसि
ऐं इनखे थोरो थोरो स्पून हलाईंदा रहंदासीं। ऐं लास्ट में मां इन में ऐड कंदमि थोरो कंडेंस मिल्क। अच्छा, ऐं अॼु जेका असांजी तयारु थी थिए ग्रीन कढ़ाई, उहा असां तयारु था कयूं चिकन में। ऐं जीअं त हे नाले सां ज़ाहिर आहे त ग्रीन कढ़ाई आहे, त हिन में असां ॻाढ़ा मिर्च ऐड न कंदासीं, इन जो कलर ख़राबु थी वेंदो। ऐं जेके टमाटा आहिनि उन्हनि जी जाइ ते बि मां इन में ऐड कंदमि धोरो। धोरे सां गॾु इन जो मसालो तयारु कंदासीं। ऐं जेके असांजा सावा मिर्च आहिनि उन्हनि सां गॾु ॾींदासीं इन में तेज़ी। सावा मिर्च उहे बि कढ़ाई में तमामु सुठा लॻंदा आहिनि। चिकन आहे मां वटि हाफ kg, हिकिड़ी वॾी प्याली इन में ऐड कंदासीं धोरे जी। खोड़ सारा इन में ऐड कंदासीं सावा मिर्च। ऐं मां इन में शामिलु कंदमि सावा धाणा। त कुझु सावा मिर्च ऐं जेके सावा धाणा आहिनि उहे चॉपिंग बोर्ड ताईं खणी था अचूं। ऐं जेका चिकन आहे उनखे थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु पचण जे लाइ रखंदासीं। ऐं गॾोगॾु जेके सयूं आहिनि उन्हनि खे बि चेक कंदा हलंदासीं त उहे जीअं ई बॉइल थी वेंदियूं उन्हनि खे स्ट्रेन करे बसि तव्हां रूम टेम्परेचर ते रखी छॾियो। ऐं जॾहिं तव्हांखे उनजी असेंबलिंग खपे उन वक़्तु असां उनखे यूज़ कंदासीं। थोरो बसि इनखे चिमचो हलाईंदा था हलूं। ॾाढी घटि देरि लॻंदी आहे। ऐं जेके इहे सयूं आहिनि इहे तमामु जल्दी बॉइल थी वेंदियूं आहिनि। थोरो बसि मूंखे हिन में कसर बाक़ी लॻे थी। अच्छा, हिन तरफ़ स्टोव कंदासीं ऑन। ऐं असां इन में ऐड कंदासीं ऑयल। ऑयल इन में शामिलु था कयूं तक़रीबन 1/4 कप। जीअं शामिलु कयोसीं थोरो गरम थियणु शुरू थी वेंदो त मां इन में ऐड कंदमि चिकन। थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में शामिलु कंदासीं। ऐं कुझु जेके सावा मिर्च आहिनि उहे ऐड कंदासीं स्टार्टिंग में। हिक खां मां उन्हनि जा अध कंदमि त जीअं सॉफ्ट बि थी वञनि, सुठी तेज़ी ॾींदा असांजे कढ़ाईअ में। छो त हिकिड़ा असां इन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं थोरा कारा मिर्च असां इन में शामिलु कंदासीं। ॻाढ़ा मिर्च ऐड असां इन में नथा कयूं, पर कढ़ाई बिल्कुलु रुखी फिकी इहा नाहे थींदी, तमामु ज़बरदस्त थींदी आहे। ऐं जेके सावा धाणा आहिनि उन्हनि जी जेके डंडियूं आहिनि उहे असां इन में इस्तेमालु कंदासीं। त इहे अची विया असांजा सावा मिर्च। चिकन ऐड कंदासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में शामिलु थींदो। ज़ीरो असां इन में ऐड कंदासीं। चलो, ये अची विया असांजा मिर्च। शामिलु कंदासीं ज़ीरो। ऐं ऐड कंदासीं इन में चिकन। थोड़ी खुशबू अचणु शुरू थी वञे ज़ीरे जी ऐं सावनि मिर्चनि जी। अच्छा, शामिलु कंदासीं हिन में लूणु ऐं थोरी देरि जे लाइ हिनखे कुक कंदासीं। अच्छा, लूणु इन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। अची वियो लूणु। सयूं बि चेक कंदा हलो। सावा मिर्च ऐड कयासीं, थोरो ज़ीरो शामिलु कयोसीं, लूणु इन में ऐड कयोसीं ऐं चिकन खे कुक था कयूं। ऐं हाणे मां इन में शामिलु कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट। ग्रीन कढ़ाई असां तयारु कयूं पिया। अची वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टीस्पून।
ऐं जेकॾहिं मां मसाले जी ॻाल्हि कयां त इन में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो, कारा मिर्च शामिलु कंदासीं, थोरी हेड ऐड कंदासीं, लूणु असां इन में शामिलु करे चुका आहियूं, सुका धाणा असां इन में शामिलु कंदासीं ऐं इहे असांजा मसाला आहिनि जेके वेंदा इन ग्रीन कढ़ाई में। जेकॾहिं तव्हांखे घणी तेज़ी खपे त तव्हां सावन मिर्चनि जो जेको पेस्ट आहे उहो बि इस्तेमालु करे सघो था ऐं सावन मिर्चनि जो पेस्ट तव्हां पंहिंजे घर में पाण बि ठाहे सघो था। सावन मिर्चनि ते थोरो पीसे छॾियो ऐं उन में थोरो ऑयल विझी रखो त सावन मिर्चनि जो जेको पेस्ट आहे उनजी लाइफ बि इलाही वधी वेंदी आहे। नंढड़ी ब्रेक जो हींअर टाइम थी वियो आहे त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां जूं जेके रेसिपीज़ आहिनि उन्हनि जे बारे में जेकॾहिं ॿुधाईंदा हलूं असां पंहिंजे उन्हनि घर भातियुनि खे जंहिं असांखे हींअर ट्यून इन कयो आहे या जॉइन कयो आहे। अॼु असां तयारु पिया कयूं ग्रीन कढ़ाई ऐं इन सां गॾु तयारु कंदासीं होममेड फालूदो। अच्छा, ग्रीन कढ़ाई जे लाइ असां इहो कयोसीं जो ऑयल या तव्हां इन में ऐड कंदव 1/4 कप गिहु शामिलु कयो, सावा मिर्च असां इन में शामिलु कयासीं, ज़ीरो ऐड कयोसीं ऐं जॾहिं उन्हनि जी हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वई त मां इन में शामिलु कयो चिकन खे ऐं चिकन खे ऐड करण खां बाद में थूम ऐं अदरक जो इन में शामिलु कयोसीं पेस्ट, लूणु इन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। ऐं हाणे जेका चिकन आहे उनजो कलर बि थोरो चेंज थी वियो आहे त मां इन में कुझु ॿिया जेके असांजा स्पाइसिस आहिनि उहे ऐड कंदासीं, थोरो इनखे कुक थियणु ॾींदासीं, चिकन जो पंहिंजो जेको पाणी आहे उहो चेंज थी वञे। अच्छा, हिकिड़ी वॾी प्याली आहे, इन में असां धोरे खे थोरो विस्क कंदासीं त जीअं इन में जेके दाणा आहिनि त उहे ख़तमु थी वञनि ऐं असांजो जेको धोरो आहे उहो तमामु स्मूथ ऐं ज़बरदस्त थी वञे। पोइ असां इन में ऐड कंदासीं धोरो ऐड करे सुठे तरीक़े सां इन जी कंदासीं मिक्सिंग। अच्छा, चेक कंदा था हलो जेको असां खीर पचण जे लाइ रखियो हुयोसीं ऐं इन में मां ऐड कयो हुयो खोयो। खोयो शामिलु कयो अथसीं ऐं इनखे कुक था कयूं त जीअं असांजो जेको खीर आहे इहो थोरो ज़बरदस्त ऐं घाटो तयारु थी वञे। अच्छा, इन में ऐड कंदासीं अधु मिक़दार असांजे कंडेंस मिल्क जी, जेको खीर खे घाटो बि कंदो ऐं मज़ेदार बि कंदो, ऐं बाक़ी जी जेका हाफ मिक़दार आहे उहो असेंबलिंग जे वक़्तु इस्तेमालु कंदासीं। असांखे जेका बेस आहे बेसिकली फालूदे जी उहा असांखे ज़बरदस्त तयारु करणी आहे। खोयो ऐड कयोसीं, कंडेंस मिल्क असां हिन में शामिलु कयोसीं ऐं इहो ज़बरदस्त असांजो दाणेदार जेको खीर आहे इहो रेडी थी वियो आहे। बसि थोरी देरि मां इनखे कुक थी कयां, उन खां बाद में इन जो जेको स्टोव आहे उनखे कंदासीं बंदि। अच्छा, चिकन जो हाणे जेको पंहिंजो पाणी आहे उहो थोरो ड्राई थो थिए त हींअर इन में ऐड था कयूं, स्टोव कंदासीं बंदि, धोरो ऐड कंदासीं, सुठे तरीक़े सां इन जी कंदासीं मिक्सिंग ऐं उन खां बाद में ऑन कंदासीं स्टोव।
त जीअं असांजो जेको थोरो आहे उहो ग्रेवीअ खे ख़राबु न करे, उनजी मिक्सिंग सुठी थी वेंदी, त पोइ उहो फाटंदो न त तव्हांजी जेका ग्रेवी आहे उहा दाणेदार थी वञे ऐं पोइ सुठी नाहे लॻंदी। सुठी हिकिड़ी उनखे मिक्स ॾींदासीं ऐं थोरो ऐड करण खां अवल उनखे सुठे तरीक़े सां विस्क कयो। जॾहिं बिल्कुलु स्मूथ थी वञे पोइ तव्हां ऐड कयो ऐं मुनासिबु आहे त जेकॾहिं बाहि खे बंदि कयो, थोरो ऐड कयो, मिक्स कयो ऐं पोइ स्टोव खे ऑन कयो। ऐं कंटिन्यूअसली स्टर कंदासीं जेसीं ताईं असांजो जेको थोरो असां हिन में ऐड कयो अथसीं उहो गरम नथो थी वञे। बसि पोइ असां हिन में ऐड कंदासीं कुझु स्पाइसिस। फ़िलहालु असां हिन में लूणु ऐं ज़ीरो, सावा मिर्च, बसि थूम ऐं अदरक जो पेस्ट इहो शामिलु कयो अथसीं। चिकन हाफ डन असांजी थी वई आहे ऐं हींअर ऐड कयो अथसीं धोरे खे। हिकिड़ो कप हुयो, मां वटि हिकिड़ो पाउ धोरो हुयो, उनखे सुठे तरीक़े सां विस्क करे ऐं उहो असां हिन में शामिलु कयो आहे। थोरो हिकु दफ़ो बसि बॉइलिंग पॉइंट ते अची वञे त पोइ मां इन में जेके सावा धाणा आहिनि उन्हनि जूं जेके ॾंडियूं आहिनि स्पेशली उहे कटे करे इन में शामिलु कंदासीं। छो त असांजी तयारु थी थिए अॼु ग्रीन कढ़ाई। उहे असांजा ॾिसण वारा जेके कढ़ाइनि जा शौक़ीन आहिनि ऐं डिफरेंट तरीक़े जी कढ़ाई ठाहिण या पचाइण उन्हनि खे सुठो लॻंदो आहे त अॼु जो शो उन्हनि जे लाइ आहे। जंहिं अची विया असांजा सावा धाणा ऐं कुझु ॿिया बि इन में ऐड कंदासीं। सावा मिर्च असांजी लास्ट जी प्रेज़ेंटेशन जे लाइ। चलो स्पेशली उन जूं जेके बारीक वारियूं ॾंडियूं आहिनि उहे मां हिन में ऐड कंदमि, बाक़ी असां हटाए छॾींदासीं। गर्मियुनि में थोरा असांजा जेके सायूं सब्जियूं आहिनि उन्हनि खे सुठे तरीक़े सां रखण बि हिकिड़ो टास्क आहे ऐं मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां त कुझु शाशलिक स्टिक टूथपिक वग़ैरह गॾु रखंदा कयो त उहा जेका चिकन आलोपन थींदो आहे उनखे एब्ज़ॉर्ब करे वेंदी आहे। नंढिड़ो असां वटि हिकिड़ो ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं असां वञूं था हिकिड़ी नंढड़ी साहीअ ते। तव्हां असां सां गॾु ई रहिजो ऐं ॾिसंदा रहो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। हींअर जेको असांजो खीर तयारु पियो थिए उनजी बाहि कंदासीं बंदि ऐं इनखे थोरो टेस्ट बि करे मां ॾिसां थी त इनजी मिठास केतिरी आहे। बिल्कुलु परफेक्ट आहे। अच्छा, जेका असांजी कढ़ाई तयारु पई थिए उन में ऐड कंदासीं थोरा जेके असांजा सावा धाणा ऐं सावनि धाणनि जो जेको बारीक असांजूं ॾंडियूं आहिनि उहे कुकिंग जे दौरान ऐड कंदासीं। हिकु त इहे असांजे कढ़ाई खे हिकिड़ो सुठो साओ रंग ॾींदियूं ऐं टेस्ट बि सुठो ईंदो। तक़रीबन हाफ बंच जेको आहे उहो असां हिन में शामिलु कयोसीं। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं सुका धाणा, लूणु असां इन में ऐड करे चुका आहियूं ऐं थोरी मां हिन में शामिलु कंदमि हेड। सुका धाणा शामिलु कयासीं, हेड शामिलु कईसीं ऐं थोरा
त सावा धाणा इन में शामिल कयासीं ऐं इनखे कंदासीं मिक्स। पिसियल कारा मिर्च ऐं पिसियल गरम मसालो हे असां इन में ऐड कंदासीं बिल्कुलु लास्ट में, जॾहिं असांजी जेका कढ़ाई आहे उहा ज़बरदस्त रेडी थी वेंदी त पोइ इहे ॿ मसाला बि असां इन में ऐड करे इनखे कंदासीं सर्व। अच्छा, थोड़ा मां इन में ऐड थी कयां ॻाढ़ा बसर, थोड़ा शामिल कंदासीं। ऐं साबित गरम मसाले में मां इन में बसि शामिल कयो हुयो ज़ीरो। बाक़ी जेको गरम मसालो आहे उहो असां इन में पिसियल ऐड कंदासीं ऐं खोड़ सारा ऐड कंदासीं धाणा, अदरक इन में शामिल कंदासीं ऐं कढ़ाई खे फिनिश कंदासीं। थोड़ो इन में अञा बि ऐड था कयूं। अच्छा, जेको खीर आहे उनजी जेका बाहि आहे उहा असां बंदि कई अथसीं। हाणे छा कंदासीं त गिलास में असेंबल कंदासीं फालूदे खे। थोड़ो जेको नट्स आहे उन्हनि जी बि कटिंग करे था रखूं। अच्छा, इन में कुझु एक्स्ट्रा ऐड था कयूं सावा मिर्च जेके असां साबित ई शामिल कंदासीं। तव्हांजी पसंदि ते आहे तव्हां केतिरी तव्हांखे तेज़ी खपे पंहिंजे हिन कढ़ाई में, हुन हिसाब सां तव्हां नंढड़ा वारा जेके सावा मिर्च आहिनि उन्हनि जो बि इस्तेमालु करे सघो था जेके इलाही तेज़ हूंदा आहिनि। चलो जी, कुछ असां सावा मिर्च हिन में ऐड कयासीं ऐं थोड़ी इन में ऐड कंदासीं अदरक जो पीस। हे आहे मां वटि अदरक जी बि कटिंग कंदा था हलूं। अच्छा, थोड़ो ऐड थी कयां मां इन में पाणी, थोड़ो, छो त हिनखे असां अञा थोड़ी कुकिंग कंदासीं। अच्छा, जेको धोरे जो पाणी हुयो उहो बिल्कुलु ड्राई थी वियो आहे ऐं कढ़ाई असांजी भुनाई ते अची वई आहे। थोड़ी इन में ऐड था कयूं अदरक। अच्छा, बाहि खे कंदासीं थोड़ो स्लो। थोड़ी इन में अदरक ऐं थोड़ी गार्निशिंग जे लाइ अलहदा कंदासीं ऐं बाक़ी जेका अदरक आहे उहा शामिल कंदासीं कढ़ाई में। कच्ची अदरक इलाही सुठी लॻंदी आहे। चलो, कुझु असांजी अचे वई अदरक। अच्छा, थोड़ा कारा मिर्च ऐं थोड़ो पिसियल गरम मसालो। ऐं हे अची वियो असांजो पिसियल गरम मसालो। अगेन मिक्सिंग कंदासीं। अच्छा, जेकॾहिं तव्हां चाहियो था त भई उहा कढ़ाई में त मोस्टली असांजी कढ़ाइयूं ड्राई हूंदियूं आहिनि ऐं ॿूटियूं घणियूं नज़र ईंदियूं आहिनि बजाए मसाले जे, पर अक्सर घर में इहा शिकायत ईंदी आहे त भई मसालो त खाइण जे लाइ आहे ई न, त तव्हां इन में धोरे ऐं थोड़ी जेका बसरनि जी मिक़दार आहे उहा तव्हां वधाए सघो था। उन सां तव्हांजी जेका खाइण जे लाइ जेको मसालो आहे उहो तव्हांखे सुठो मिली वेंदो। अच्छा, हाणे गार्निशिंग जे लाइ जेका अदरक आहे उन जी बि कटिंग थी वई ऐं जेको धाणनि जो बाक़ी असांजो बंच हुयो उन्हनि जी बि कटिंग कंदा था हलूं। बाक़ी बि धाणा इन में शामिल कंदासीं ऐं गार्निशिंग में बसि रुगो ऐड कंदासीं अदरक। लूणु असां इन में शामिल कयो आहे हस्बे ज़रूरत। 2 टीस्पून मां ऐड कया इन में सुका धाणा। हेड शामिल कईसीं हिन में 1/2 टीस्पून।
बसि इहे असांजा मसाला आहिनि। थोरो मां हिन में ऐड कयो गरम मसालो, थोरा कारा मिर्च, थूम ऐं अदरक जो इन में शामिलु कयोसीं पेस्ट, थोरो ऐड कयोसीं साबित ज़ीरो, पिसियल गरम मसालो ऐं असांजी जेका कढ़ाई आहे उहा ज़बरदस्त रेडी थी वई। थोरा साबित मिर्च बि ऐड कयासीं ऐं थोरा कटे करे बि मिर्च ऐड कयासीं। तव्हां हिन में मिर्चनि जो पेस्ट बि शामिलु करे सघो था ऐं जेके सन्हा वारा मिर्च ईंदा आहिनि इलाही तेज़, जेकॾहिं तव्हांखे तेज़ी खपे त तव्हां उहे बि हिन में शामिलु करे सघो था। कढ़ाई असांजी ऑलमोस्ट रेडी आहे ऐं कढ़ाई खे कढी करे डिश आउट कंदासीं। थोरी मां हिन ते अदरक ऐड कंदमि, नान हुजनि, ताफ़तान हुजनि, कढ़ाई उन्हनि सां इलाही सुठी लॻंदी आहे। ऐं हींअर जेको असांजो फालूदो असां तयारु था कयूं उनजी असेंबलिंग ते अची वेंदासीं। सयूं जेके आहिनि उहे असां हिन में बॉइल करे रखियूं आहिनि। सिरप तव्हां पंहिंजी पसंदि जो इन में यूज़ करे सघो था ऐं इन खां अलावा फ्रूट्स तव्हां हिन में पंहिंजी पसंदि जा इस्तेमालु कयो। कुझु तव्हां हिन में नट्स ऐड कयो, इन जी बाहि कयूं था बंदि। कंडेंस मिल्क इन में शामिलु कंदासीं, कुझु असां इन में ऐड कंदासीं क्रीम ऐं तमामु शयुनि सां गॾु जेको असांजो फालूदो आहे उहो ज़बरदस्त तयारु थी वेंदो। अच्छा, किशमिश खे मां भुॼाए रखियो हुयोसि, इलाही मिठी हूंदी आहे। जॾहिं बि तव्हां यूज़ कयो ज़रूरु इन खे वॉश कयो त जीअं जेतिरी बि मिटी हुजे उहा किशमिश जी निकिरी वञे ऐं उन खां बाद में तव्हां इन खे पंहिंजे कंहिं बि खाधे में इस्तेमालु कयो। त हाणे असां छा था कयूं त जेके असांजा नट्स आहिनि उन्हनि जी बि थोरी कटिंग करे था वठूं ऐं पाइनएप्पल्स असां यूज़ था कयूं। तव्हांजी मर्ज़ी आहे अगेन त फ्रेश हुजनि फ्रूट्स या पोइ टिन वारा हुजनि। फ्रेश में तव्हां जेके सीज़नल हूंदा उहे तव्हां इस्तेमालु करे सघो था। चलो, अच्छा, कुझु बादाम, पिस्ता ऐं उन सां गॾु किशमिश जेका असां इस्तेमालु था कयूं। अच्छा, फालूदे में नॉर्मली जेकॾहिं तव्हां आइसक्रीम ऐड था कयो त सिंपल ऐड कयो, वनीला आइसक्रीम। जेकॾहिं आइसक्रीम फ्लेवर में हूंदी त पोइ तव्हांजो फालूदो जेको आहे ज़बरदस्त यकीनन तयारु थींदो। पर जेको फ्लेवर आहे न उहो असां जो ज़हन जेको आहे उहो आइसक्रीम जी तरफ़ घणो हलियो वेंदो जेकॾहिं तव्हां टूटी फ्रूटी या चॉकलेट कॾहिं इस्तेमालु कयो। त इन करे मोस्टली जेको फालूदो आहे उन में प्लेन जेका आइसक्रीम आहे उहा यूज़ कई वेंदी आहे त जीअं फालूदे जो जेको पंहिंजो हिकिड़ो टेस्ट आहे उहो एनहेंस थी वञे। ऐं असेंबलिंग त टोटली तव्हांजे मथां आहे, तव्हां इन खे कीअं असेंबल करणु चाहियो था। तमामु शयुनि खे तव्हां रेडी कयो ऐं फैमिली जे लाइ था ठाहियो या तव्हांजा गेस्ट अचण वारा आहिनि त मेक श्योर कयो त तव्हांजा जेके बि मीज़ान प्लस तव्हां रेडी कयो आहे फालूदे जे हवाले सां उहो तमामु शयूं ज़बरदस्त तरीक़े सां चिल्ड हुजनि ऐं तव्हांजा ग्लासिस बि चिल्ड हुजनि त अञा बि सुठो आहे। न त जेसीं ताईं असां असेंबल कंदा आहियूं, सर्व कंदा आहियूं, असांजो ड्रिंक हुजे या असांजो जेको मिठो हुजे उहो थधो गरम थी वेंदो आहे। ऐं अॼुकल्ह गर्मी बि इलाही आहे त जेकॾहिं तव्हां चाहियो था त ज़बरदस्त चिल्ड इन खे सर्व कयो त पोइ तव्हां थी सघे त ग्लासिस खे बि थोरी देरि जे लाइ फ्रीज़र में रखो ऐं उन खां बाद में पंहिंजो जेको फालूदो आहे उनखे तव्हां असेंबल करे सघो था। बेस में ऐड कंदासीं थोरियूं सयूं, पोइ उन में असां इहो ज़बरदस्त जेको खीर तयारु कयो आहे इहो खीर ऐड कंदासीं, नट्स ऐड कंदासीं, फ्रूट्स ऐड कंदासीं, क्रीम आहे उहा असां हिन में शामिलु कंदासीं। चलो, फालूदे जे असेंबलिंग जूं असां कयूं था तयारियूं ऐं तव्हां जल्दी सां वञो, हिकिड़ी नंढड़ी साही आहे, साही वठी अचो, मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां ठाहीसीं ग्रीन कढ़ाई ऐं ग्रीन कढ़ाई जो तव्हांखे रीकैप ॾींदा हलंदासीं। स्पेशली असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो हुजे, ट्यून इन कयो हुजे
सभिनीनि खां अॻ में ऐड कंदासीं ऑयल में शामिलु कंदासीं 4 खां 5 1 खां 2 मतिलबु स्लिट्स में कटे करे जेके सावा मिर्च आहिनि उहे ऐड कयो। थोरो हिन में शामिलु कंदासीं ज़ीरो ऐं जॾहिं उन्हनि जी हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त उन में ऐड कंदासीं चिकन ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट असां उन में शामिलु कंदासीं ऐं चिकन जो जॾहिं कलर थोरो चेंज थी वेंदो, चिकन जो पंहिंजो पाणी ड्राई थी वेंदो त असां उन में ऐड कंदासीं 1 कप फेटे करे धोरो ऐं धोरे शामिलु करण खां बाद में उन में ऐड कंदासीं सुका धाणा उन में शामिलु कंदासीं, थोरी शामिलु कंदासीं हेड ऐं मसाले सां गॾु उन जी कंदासीं सुठे तरीक़े सां भुनाई। थोरा मां इन में जेके सावनि धाणनि जूं डंडियूं हुयूं उहे असां इन में शामिलु कयूंसीं त जीअं असांजी कढ़ाई जो सुठो हिकिड़ो ग्रीन कलर बि अची वञे ऐं यकीनन जेको फ्लेवर आहे उहो बि सुठो थी वियो। लास्ट में असां इन में शामिलु कयोसीं कारा मिर्च शामिलु कयासीं ऐं कारनि मिर्चनि सां गॾु पिसियल गरम मसालो इन में ऐड कयोसीं बसि लास्ट में। ऐं हींअर मां गार्निशिंग जे लाइ थोरी ऐड कंदमि अदरक, बसि जेका असां कटे रखी हुईसीं ऐं कुझु जेका अदरक आहे उहा असां पचंदे वक़्तु बि इन में शामिलु कईसीं। त हे अची वई असांजी ग्रीन कढ़ाई। ऐं हाणे अची था वञूं असां पंहिंजे फालूदे जी तरफ़। ग्रीन कढ़ाई असांजी सर्व थी वई ऐं हींअर स्टार्ट था कयूं पंहिंजे फालूदे जी असेंबलिंग। अच्छा, फालूदे जी असेंबलिंग जे लाइ अवल हाफ जेको असांजो गिलास आहे उहो असां फिल कंदासीं पंहिंजी इन्हनि सयुनि सां जेका असां बॉइल करे रखियूं। तमामु सुठियूं ज़बरदस्त लॻंदियूं। अच्छा, हाणे तव्हांजे पंहिंजी पसंदि ते बि आहे, जेका बि इंग्रेडिएंट्स तव्हांखे घणो वणंदो आहे उहो तव्हां हिन में घणो ऐड करे सघो था। पंहिंजे पसंदि जा फ्रूट्स ऐड कयो, पंहिंजे पसंदि जा हिन में तव्हां नट्स शामिलु कयो। अच्छा, ओनली मैंगो सां गॾु बि जेको फालूदो आहे उहो तयारु कयो वेंदो आहे। अच्छा, मां हाफ गिलास जेको आहे, तव्हांजे घर में जेके सभिनीनि खां डिघे साइज़ जा गिलास हुजनि उहे तव्हां सिलेक्ट कजो फालूदे जी असेंबलिंग जे लाइ। अच्छा, हाणे इन में ऐड कंदासीं खीर। हे अची वियो असांजो खीर। अच्छा, इन में ऐड कंदासीं हाफ असांजी जेका क्रीम जो पैकेट आहे उहो खीर में शामिलु कंदासीं। थोरो मेक श्योर कजो त तव्हांजो जेको खीर आहे उहो सुठे तरीक़े सां ज़बरदस्त तरीक़े सां थधो थी वञे। हाफ पैकेट हमें ऐड कयोसीं क्रीम जो। जीअं असांजो जेको खीर आहे उहो ज़बरदस्त तयारु थी वञे। अच्छा, थोरी थोरी मिक़दार हिन में ऐड कंदासीं जेको असां वटि खोयो आहे, जेको असां खीर में बि शामिलु कयो हुयोसीं उहो ई ऐड कंदासीं। थोरो कचो बि जॾहिं मुंहं में ईंदो त तमामु ज़बरदस्त लॻंदो। हाणे ऐड था कयूं हुन में खीर। थोरो थोरो हिन में अच्छा, अमूमन ॻाढ़े रंग जो ई सिरप इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर तव्हांखे
जेको सुठो लॻे थो उहो ऐड कयो। थोरो ऐड कंदासीं थोरो अची वियो असांजो सिरप। ऐं इनखे फिल कंदासीं खीर सां। पर एतिरी जाइ रखिजो त जीअं तव्हां हिन में फ्रूट्स ऐड कंदा, नट्स ऐड कंदा, अच्छा फालूदे जे जेके ग्लासिस आहिनि उन्हनि में असां सयूं ऐड कयूंसीं ऐं थोरी क्रीम शामिलु कईसीं ऐं रेड सिरप ऐड कयोसीं, खीर ऐड कयोसीं जेको असां तयारु कयो हुयोसीं। ऐं हींअर बारी आहे त असां हिन में आइसक्रीम ऐड कयूं ऐं मां इन में शामिलु कंदमि वनीला वारी असांजी जेका आइसक्रीम आहे उनजो हिकिड़ो सुठो स्कूप इन में ऐड कंदासीं। ऐं उन खां बाद में हिन में असां जेको पाइनएप्पल्स आहिनि उहे ऐड कंदासीं त हे अची वई असांजी आइसक्रीम। ॿिए ग्लास में बि शामिलु था कयूं ऐं यकीनन तव्हां इन में आइसक्रीम ऐड कंदा जॾहिं तव्हां हिनखे बिल्कुलु सर्व करण वारा हूंदा, न त आइसक्रीम मेल्ट थी वेंदी बिल्कुलु उन वक़्तु ई। फालूदे खे तव्हां सर्व कयो, तमामु शयूं रेडी करे रखो ऐं हिन ते हाणे ऐड कंदासीं कुझु पाइनएप्पल्स। कुझु असां इन में शामिलु कंदासीं नट्स ऐं लास्ट में हिकु दफ़ो ॿीहर कलर ॾियण जे लाइ अची वेंदो रूह अफ़ज़ा। थोरो रेड सिरप ऐड कयोसीं। चलो साइड्स कंदासीं हिन जी क्लीन। उमेदु आहे त अॼु जूं रेसिपीज़ तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। चलो अञा बि टेम्पटिंग थो लॻे, मज़ेदार थो लॻे, हिनखे एज़ इट इज़ सर्व था कयूं। ट्राई ज़रूरु कजो रेसिपीज़। ऐं हाणे वक़्तु बि पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। इंशाअल्लाह ताला तव्हां सां थींदी मुलाक़ात। ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। वेंदे वेंदे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ईअं ई पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं पंहिंजनि ॿचड़नि सां गॾु पंहिंजी ईअं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ ठाहियो ऐं उन्हनि खे इंजॉय कयो। इंशाअल्लाह ताला तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।